अस्सलाम वालेकुम। असां हिते अॼु अयाज़ मेले जे हवाले सां तव्हां खां पुछणु चाहियूं था त तव्हांखे कीअं महसूसु थी रहियो आहे, तव्हां छा चवणु चाहींदव अॼु जे हवाले सां मूंखे ॿुधाइजो प्लीज़। शेख अयाज़ मेले जी सभिनी खां अॻु में त वाधायूं ॾींदुसि पूरे सिंध खे, छो जो शेख अयाज़ जी शाइरी सां सॼी सिंध इश्क कयो आहे, प्यारु कयो आहे। हुन इश्क ऐं प्यार जे ई नतीजे में खाला बदोश राइटर कैफ़े पारां असां हीउ छहों अयाज़ मेलो मल्हाए रहिया आहियूं। छहें अयाज़ मेले में मां इहो सम्झंदमि त सभिनी खां वधीक सिंध जे माण्हू उनखे ऑन कयो आहे। हर साल वधि खां वधि माण्हू अचनि था। 5 साल ताईं त असां पूरो हफ़्तो मल्हाईंदा रहियासीं। हिन दफ़े बि रवायत खे बरक़रार रखंदे कोविड जे करे बि असां सोचियो त 2 ॾींहं ई मल्हायूं। ऐं इन खां जेको इन मेले जा 2 जेके वॾा फ़ाइदा थींदा आहिनि, हिकु त शागिर्द जेके आहे नौजवान नसल आहे उहो हितां सिखे थो, लर्न करे थो, उत्साह मिले थो। ऐं इन मेले खां अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त नौजवाननि में हिकिड़ी क़िस्म जी मायूसी हुई, बेरोज़गारी जे करे, मुख़्तलिफ़ समाजी इशूज़ जे करे दिल्ली नौजवान हिते इन थिया के एज़ अ वॉलंटियर, के नौजवान वरी हिते ॿुधण जे लाइ, सम्झण जे लाइ। त उहे अॼु असां ॾिसूं था त 4 खां 500 छोकिरा, छोकिरियूं छोकिरा ॿई, जो असां वटि जेंडर बैलेंस आहे, हितां माशाल्लाह सिखी पढ़ी सम्झी इलाही एतमाद हासिलु करे मुख़्तलिफ़ NGOs में कमु कनि पिया, सरकारी इदारनि में कमु कनि पिया, पंहिंजूं अकेडमीज़ हलाइनि पिया, पंहिंजूं यानी स्टडी सर्कल हलाइनि पिया, छो जो हितां उन्हनि खे हिकिड़ो कॉन्फिडेंस मिलियो। उन्हनि खे हिते जॾहिं उन्हनि ॿुधो त अयास छा थो ॾिए, अयास जेको वाट ॾिसी, जेको धरती सां मोहबत ॾिनी, जेका बेलोस मोहबत धरती सां, ॿोली सां ऐं हिन वणनि सां, ॿूटनि सां, थर खां वठी किंजर खां कारुंजर जीअं चवंदा आहियूं, उते जी हिकु हिकु शेख खे अयाज़ ॻायो लिखियो। त हाणे जेके छोकिरनि में मोहबत आहे ॿोली सां, धरती सां, उहो हिन जो फल आहे। ऐं तव्हां औरतुनि जे हवाले सां छा चवणु चाहींदव त औरतूं इन में कीअं उनखे ॾिसी करे अॻियां वधनि, छा कनि? वरी मां सभिनी औरतुनि खे मुबारक ॾींदुसि, छो जो हीउ मेलो आहे ई औरतुनि जो। वधि में वधि औरतूं पार्टिसिपेट कनि थियूं ऐं इनखे ऑर्गनाइज़ करण वारियूं बि असां औरतूं ई हुयासीं। जॾहिं असां विख वधाई, अल्हम्दुलिल्लाह विख वधाईसीं त हमेशह पंहिंजे औन सां असां कयो। 2 साल थिया आहिनि सक़ाफ़त खातो पूरो असांखे स्पॉन्सर करे पियो, साथ ॾिए पियो। पर जॾहिं त उन खां अॻु में ख़वातीन जी भरपूर सहकार, भरपूर मदद रही, जंहिंजे करे असां हिते तव्हां ॾिसंदा औरतूं ॾाढो आज़ादी सां अचनि थियूं, दिलि सां ॻाइनि थियूं, वॼाइनि थियूं, नचनि थियूं, पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कनि थियूं। छोकिरियूं हिते अचनि थियूं त सुठो आहे, ख़वातीन जे लाइ सुठो।